अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतनि जी मशहूरु ॻाइणी सनम मारवी, गुलकारा सनम मारवी केरु ऐं किथां जी आहे? सनम मारवीअ खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? वरी वरी सनम मारवी जी असुल ॻोठ कहिड़ी आहे? वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। सिंध जी बहितरीन गुलकारनि मंझां हिकु आहे सनम मारवी। 7 अप्रैल 1986 खेरपुर नातन शाह भरिसां हिकु ॻोठ में पैदा थी। सनम मारवी उन वक़्त जे मशहूरु रागी फ़कील गुलाम रसूल मंगलहार जी धीउ आहे। सनम मारवी आबदा परवीन जी राग खां मुतासिर थी गुलकारी शुरू कयईं। सनम मारवी 7 सालनि जी उमिरि में फ़नकारी में दिलचस्पी शुरू कयईं। सनम मारवी राग ऐं मौसीक़ी जी सिख्या पंहिंजे पीउ गुलाम रसूल मंगलहार खां सिख्या वरितईं। सनम मारवी पहिरियों भेरो पीटीवीअ ते 2019 में ॻाइणु शुरू कयईं। सनम मारवी पाकिस्तान खां अलावा दुबई, सऊदी अरब, इंडिया, अमेरिका में बि फ़न जो मुज़ाहिरो करे चुकी आहे। सनम मारवी राहत फ़तेह अली खान, ज़फ़र अली ऐं ॿियनि केतिरनि ई मशहूरु फ़नकारनि सां डुएट करे चुकी आहे। सनम मारवी जी शादी हामिद अली खान सां थियल आहे, जंहिंमां उनखे 2 ॿार बि आहिनि। दोस्तों हीउ वीडियो तव्हांखे कीअं लॻो पंहिंजो कमेंट जो इज़हार ज़रूरु कजो। मिलूं था हिकु नए वीडियो सां गॾु। फ़िलहाल लाइ अल्लाह हाफ़िज़।